सुप्रीम कोर्ट पारां इमरान खान खे नोटिस जारी करण ऐं लॉन्ग मार्च रोकण बाबति हुकूमती इस्तदा रद्द। इमरान खान खिलाफ़ तौहीन अदालत केस में सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमरता बंदयाल अटॉर्नी जनरल सां मुखातिब थींदे चयो त मौजूदा सूरत-ए-हाल में तव्हां खे आज़ादी आहे। तव्हां इमरान जे धरणे खे रोकण लाइ कदम खणो। जमहूरियत लीडरशिप क्वालिटी पैदा कंदी आहे। असां सदाईं कानून जी ॻाल्हि कई आहे। असां पॉलिटिकल एक्टर्स न आहियूं ऐं नई सियासी कदम खणी सघूं था। तव्हां एग्ज़ेक्टिव अथॉरिटी आहियो। गुज़िरियल धरणे वक़्तु तव्हां अदालती हुकुम ते भाड़े रहिया हुआ। असां मामले बाबति रिपोर्ट्स जो जाइज़ो वठंदासीं। तव्हां पाण खे कानून मुताबिक़ तयार करियो। इमरान खान जो ऑडियो लीक्स जी जांच लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो। ऑडियो लीक्स जी जांच लाइ अदालती कमीशन या JIT चोण जी इस्तदा वधीक ऑडियो लीक्स रोकण जी बि इस्तदा कई वई। सुप्रीम कोर्ट में दाख़िल करायल दरख़्वास्त में इमरान खान चयो आहे त वज़ीर आज़म ऑफिस या हाउस जी निगरानी, डेटा रिकॉर्डिंग ऐं ऑडियो लीक्स खे गैर कानूनी करार ॾिनो वञे। ऑडियो लीक्स जी ज़िम्मेवारनि खे जांच करे सज़ा ॾिनी वञे। दरख़्वास्त में घरू दिफ़ा, IT वारी वज़ारत, IB, FI ऐं पेमरा खे धुण बणायो वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ अपीलूं वापसि वठण वारी नेब जी दरख़्वास्त मंज़ूर। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ जी चइनि केसिस में बरीअत ख़िलाफ़ नेब जूं अपीलूं ख़ारिज करे छॾियूं। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त नेब जे अपीलूं वापसि वठण वारी दरख़्वास्त मंज़ूर करे रहिया आहिनि। बिजाई होनी है फसल की, उसके लिए फेडरल गवर्नमेंट ने मिलकर ये प्लान बनाया सूबों के साथ कि जी 50-50 बेसिस पे हम इसको तकसीम करेंगे ये बीज को। पंजाब और KP ने कहा हमें नहीं चाहिए। ये आपकी मर्जी है, लेकिन मैं आज फिर आपको रिक्वेस्ट कर रहा हूं कि अगर आप चाहें तो ये 50-50 फार्मूला जो सिंध और बलूचिस्तान ने एग्री कर लिया है, हम इसके लिए तैयार हैं। मगर इसके बावजूद आप नहीं चाहते तो ये आपका अपना फैसला है। देन काइंडली डोंट ट्रस्ट इट, वरना ये कौम को हम कंफ्यूज करेंगे तो बहुत नुकसान होगा। इसी तरीके से गंदम की इंपोर्ट की गई है या अभी की जा रही है, उसका अब तखमीना लगाया गया। खदशा है कि खुदा न खास्ता हम अपना हदफ पूरा ना कर सकें, तो उसके लिए भी एक इंतजाम किया गया। और इस बारे में अब ये कहा जा रहा है जी कि फेडरल गवर्नमेंट इंपोर्ट की इजाजत दे रही प्राइवेट सेक्टर। आई विल नॉट अलाउ दिस। पंजाब ऐं KP पारां वफ़ाक़ खां कणक जो बिज न वठण वारो फ़ैसिलो पंहिंजो आहे। कंहिं सूबे खे कणक इंपोर्ट करण जी इजाज़त नथी थी ॾेई सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो NF RCC इजलास खे ख़िताब। शहबाज शरीफ़ चयो त एमरजेंसी वारी हालत में आहियूं, कंहिंखे बि फज़ूल डॉलर ख़र्च करण न ॾींदासीं। कणक जी घुर्ज पूरी करण लाइ कदम खणी रहिया आहियूं। पंजाब ऐं KP जूं हुकूमतूं फज़ूल बयानबाज़ी खां पासो कनि। कंहिंखे बि नाजाइज़ मुनाफ़ेखोरी जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध मां 70% बरसाती पाणी नेकाल थी वियो आहे। ज़रई ज़मीन खे बि जल्द कणक जी पोखीअ लाइ तयार करे वठंदासीं। वरी वज़ीर मुराद अली शाह जी वज़ीर आज़म जी सदारत हेठि थियल इजलास खे ब्रीफिंग। मुराद अली शाह चयो आहे त सिंध में कणक जे ॿिज लाइ 30 लख बैग्स जी ज़रूरत आहे। ॿिज जी विरासत लाइ तालके सतह ते कमेटीज़ जोड़ियूं वयूं आहिनि। निगरानीअ लाइ सूबाई सतह ते बि मॉनिटरिंग सेल जोड़ियो पियो वञे। वज़ीर आज़म पारां वरी वज़ीर खे सहकार जी ख़ातिरी कराई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अफ़गान शहरी खे पाकिस्तानी शहरियत ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां घरू वज़ारत खे अफ़गान शहरी खे पाकिस्तानी शहरियत ॾियण लाइ कदम खणण जो हुकुम। ईंदड़ जुमे ताईं कानूनी कार्रवाई मुकमिल करण जी हिदायत। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त पाकिस्तान में पैदा थींदड़ ॿार मुल्क जो शहरी थी वेंदो। शहरियत लाइ सिर्फ़ पैदाइशी सर्टिफिकेट जी ज़रूरत हूंदी आहे। अमरीका जियां असांजो कानून बि हर ॿार खे शहरियत ॾियण जो पाबंद आहे। सिंध हाई कोर्ट NA 237 मलीर जो चूंड नतीजो रोकण वारी PTI जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत चयो आहे त दरख़्वास्त ॿुधण जोगी न आहे। दरख़्वास्त गुज़ार इलेक्शन ट्रिब्यूनल सां राब्तो करे PTI सिंध जे सदर अली ज़ैदी पीपल्स पार्टी जे हकीम बलोच जी कामयाबीअ खे चैलेंज कयो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट फॉरेन फंडिंग केस में इमरान खान ऐं ॿियनि ख़िलाफ़ फॉरेन एक्सचेंज एक्ट तहत दाख़िल केस जो अदालती
दायरा अख़्तियार वाज़े करे छॾियो। फॉरेन एक्सचेंज एक्ट तहत FI जो केस बैंकिंग अदालत ई ॿुधंदी। अदालत केस बैंकिंग अदालत खे मोकिले छॾियो। अदालत PTI अॻुवाण तारिक शफ़ी ऐं फैसल मक़बूल जी हिफ़ाज़ती ज़मानत में 2 हफ़्तनि जी वाद कंदे कहिने 5 ॾींहनि अंदरि ख़ारिज। इमरान जी सियासत जो सिज लही रहियो आहे। इमरान जे चहिरे तां वधीक परदो लहंदो त अवाम आॾो वधीक वाक़ो थींदो। सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त इमरान ख़ान खे मुल्तान ऐं मलीर में अवाम इबरतनाक शिकस्त ॾिनी। हर स्कैंडल में इमरान पाण मुश्किल निकितो आहे। सिंध हुकूमत ॿोॾ मुतासिरनि जी मदद करे रही आहे। तकरारी ट्वीट्स केस में गिरफ़्तार PTI सेनेटर आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। अदालत फ़ैसिलो सुभाणे ॿुधाईंदी। प्रोसिक्यूटर अदालती अख़्तियारनि ते एतिराज़ पारींदे चयो त हीउ मामिलो FI जी अदालत वटि वञणु घुर्जे। PTI चई रही आहे त असां वटि 150 इस्तीफ़ाऊं आहिनि। किथे आहिनि? इस्तीफ़ाऊं खणी अचो, हाणे ई मंज़ूर करे था वठूं। चीफ इलेक्शन कमिश्नर जो PTI जे वकील खे जुमिलो। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान ख़िलाफ़ 4 सदा में चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सुप्रीम कोर्ट सिंध में बोर्ड सरगर्मियुनि जी निगरानी लाइ जजिस जूं कमेटियूं ख़तमु करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध हुकूमत जी दरख़्वास्त मंज़ूर। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾिना त इमदादी सरगर्मियुनि जी निगरानी लाइ जजिस जी कमेटियुनि जो को बि किरदारु न हूंदो। लालू रैंक में जमायत इस्लामी जमीयत सिराजुल-हक़ जी अॻवानी में बोर्ड मुतासिरनि जी सहायता न थियण ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो। सिराजुल-हक़ चयो आहे त वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध हुकूमत आलमी बिरादरी खां अरबे रुपया मिलण बावजूद मुतासिरनि जी का बि मदद न करे रही आहे। मुतासिर रोड रस्तनि ते वेठल आहिनि। मुतासिरनि जी बहाली यकीनी बणाई वञे। जमायत इस्लामी जमीयत सिराजुल-हक़ जी उमे रुबाब सां बि मुलाक़ात इंसाफ़ लाइ सहकार करण जी ख़ातिरी कराई। पानी आयो हिते बस घर दर अन्न माल इहो वॾो तकलीफ़ पाणी रस्तो बि हिमल ताणी न पाणी साईं घणो हुयो 16-17 फुट हुयो ऐं मथे पाणी हुयो कई पर सॼो बुॾी वियो घर दर सभु ड्रही पिया हीअं हले थो पाणी हीअं निकिरी बि कुझु हुयो आहे कुझु हले थो बुॾा पिया पाणी सही मथे असांखे मथे बुॾल सही सियारो त पाल बाल ॾींदासीं मनद न ठाहींदासीं उनखे वरी ओस पास छपरी ॾेई वेंदासीं। ऐं बलोचिस्तान में ॿोॾ त ख़तम थी वई पर बीठल पाणी अञा ताईं नेकाल न थी सघियो। झलमक्सी ज़िले जे अक्सर शहरनि ऐं ॻोठनि में अञा ताईं पाणी बीठल। KTN न्यूज़ टीम पारां बलोचिस्तान जे ॿोॾ सटियल इलाइक़नि जी कवरेज। ॿोॾ मुतासिर बलोचिस्तान वासी बलोचिस्तान हुकूमत मां मायूस। कुझु हंधनि ते पाणी लहण बाद फ़सुल जी तयारी।